आए होशू सरदार बड़ी मेहनत का पो मिलो आए बस ये होशू मुता समझो वडो पावर हूं तो अरे आलम जी सरदार ये तो मासूम खीर पियाक बालडो आहे दहशत मुर्तन कदनाल कछबा टकराए दिस जरा जरा न करे छॾिया त होशू न चइजा तार न है छोरा तो दहशत जो नालो बुधो है उन जी ताकत न थी थी तो जड़ा खोड़ ॾिठा अथम दहशत मां तोखां वाक़ुफ़ आहियां तूं ग़रीबनि जो रत पीअंदड़ आदम खोर आहीं अरे जॾहिं तूं मुंहिंजे ज़ुल्म खां बेवाक़ुफ़ आहीं पोइ बि इहो डपु नथो अथई ज़ुल्म आॾो झुकण जवाननि जो कमु न आहे सिर कटिजी वञे त भक्त सच जी आवाज़ बुलंद रहंदो हक़ सच जेका ज़बान ॻाल्हाईंदी न हा काकड़े खां कटे छॾींदुसि सच वॾो ॾोहारी आहे उनखे हमेशह सूलीअ ते लटकायो वियो आहे पर तूं जो ॿुधा त मुंहिंजे मौत जो सौदो वॾेरे सां घणे में कयो अथई अरे मरण खां पहिरियां अॻु इहो ॿुधाए तो वॾेरे जो ॾोह कहिड़ो कयो आहे जो हू तोखे मारणु चाहे थो मरण मीणो न आहे शहादत जो मौत मूंखे 100 दफ़ा क़बूल आहे पहिरियों सबक समझायां थो जे पढ़ी वए त माफ़ थई न त मौत त वही तुझे मुक़द्दर में आहे न होश में कदन पुछो वॾेरी जी गुलामी करे थो या न त पोइ आज़ाद करे छॾियोसि
तो छॾ अली अलीअ खे बि मञी थो ई कमु काफ़रनि वारा तो रस्तो कोन छॾींदो साईं चीज़ल ख़ुशि करई अली तूं भी शिकारी आहीं ऐं मां भी शिकारी शिकार खसण जी कोशिश कंदे न पछताई मां शिकार उन्हनि जो कंदो आहियां जेके ग़रीबनि जी रत पीअंदा अड़े ही त मज़लूम आहिनि ऐं मज़लूम मारण तोखे कोन ॾींदुसि चीज़ल ख़ुशि करई दहशत खान जी इन तर में एतिरी त दहशत आहे जो अली एर विझंदे न कोन बचंदे ही हथियार हक़ ऐं सच लाइ खयो अथमि उन में मौत आयो त बि क़बूल आहे चीज़ल ख़ुशि करई त पोइ ठीकु आहे मौत ख़बर हिन मैदान में पवंदी त ज़िंदा केरु थो बचे ऐं केरु थो मरे चीज़ल ख़ुशि करई खबर छोरा होश आई या न मनी तो वडे री ॻाल्हि या मोकिलियईं आसमान ते जेसीं ताईं हिन जिस्म में साह आहे न त हार कोन मञीदुसि और बाबा छोरा ये कोन मुड़ंदी त पोइ कयूंसि था कपर जे हवाले
भूत मदद बुद्ध छोरा अरे तू केड़ा ही सच बुधाए छोरा तू बुधाए आयो किथों आ अरे बुधाए छोड़ दो सरदार अने बची हलो सब सची कंदो जल्दी बुधाए केड़ा ही तो मार जीवी दे हक सत्य जो आवाज उठाना रो आया जालिम जालिम केड़ो जालिम जालिम दहशत खान जे वडेरे जे चवण ते मुखे माराण पे चायो सही जगह ते पहुतो है दोस्त अगर जुल्म के मिटाणो अथई तो अली सां हली मिल जको जालिम लाए मौत है अली जो नालो त वडो बुधो अथम ऐं उन सां मिलण जी ख्वाहिश भी आहे पो हल असां सां नबना शफना केरा ही जवान चीज़ खुश करई सरदार सालमन जो सतायल आहे हाँ सरदार मुंह वांगे यो भी डूंगर जो डंगियल तो लगे डंगियल हो जवान चीज़ खुश करई हाँ अली जालमन खिलाफ आवाज उथारियो त मौत बणजी पोयां पइजी आ जवान ज़ालिमन खे जेकॾहिं न मिटाइणो अथई त पोइ असां सां गॾिजी पओ तोखे हथियार भी मिलंदो ऐं पनाह भी मिलंदी चीज़ खुश करई वाह अली वाह जहिड़ो ॿुधोसीं तहिड़ो ॾिठोसीं अॼु दिलि थी चवे तोखे पंहिंजो वॾो भाउ सम्झी पंहिंजे सीने सां लाहियां त पोइ अच पंहिंजी इहा बि ख्वाहिश पूरी कर चीज़ खुश करई सरदार लॻे त जवान थो रज़न आहे रज़न सही बाक़ी जवान आहे बाबा मुझे बचाया बाबा तू हिते बाबा बाबा कुत्तो आयो अल्लाह कनी बचायो धूड़ पई अथई मुंह में वो त ॿुधाए सोदो काथे आहे बाबा बाबा कुत्ते अचण खां पोइ सोतो हलाए करे किरी पियो हल त हली सोदो ॿियो था ठूं मूंखे त तुंहिंजे अफ़ालनि जी ख़बर हुई तॾहिं त आयोसीं ॾिसां त अचे पियो या वठी ॾियां सोदो बाबा बाबा न अची न अॼु कुत्तो मूंखे खाई वञे बाबा एॾो सारो थियो अञा सुधरियो कोन मुंहिंजे मरण खां पोइ बि ईअं ई घर हलाईंदे न मुंहिंजा पगदार पुट हलो घर रांझे जो पुट केर आहे वो तारा इहो आशिक पुट आहे निंड
पर कहते भुतार जंहिंते तव्हां पाण आशिक आहियो न हू बि उन ई छोकिरी ते आशिक आहे निंड में। छा चई रहियो आहीं कमदार? किथे कूड़ त नथो ॻाल्हाई? न भुतार न कूड़ तव्हां सां सच थो चवांव निंड में। त पोइ अच हिन जे मथे मां भूत इश्क जो कढूं था। अरे चुरात चाहते मथो खराब थियो थी उठ मदद। अरे बुद्धि कोन पियो हाँ बोड़ा। कमदार इहो ज़ुल्म छो कई? मूंखे इश्क जी मंज़िल मां वापसि छो मोटाई? वाह रे वाह आशिक पुट इश्क तो करी सो बि असांजी जागीर में। अरे इश्क करण त असां अमीरन जो कम आहे, तव्हां गरीबन जो न। इश्क त ख़ुदा ख़लक़ियो आहे, तव्हां अमीरन न। भुतार सही हे गरीब ये कोन मुड़ंदा जेतर न पादर में गन्नु विझंदे निंड में। सही तो चवी कमदार, इनखे अॼु हिन जी औकात दसणी पवंदी। आइंदा अहिड़ी गुस्ताखी कई त जिंदा कोन रहंदे आशिक पुट। अच कमदार अरे अश्की जो मजो सिक्की न निंड में। हेलो पुटरा दिल छा हाल आहे? केर लॻो पिया ख़ुशी? तयार हो तुंहिंजी नौकिरी जो छा थियो? बाबा मुबारक दी पुट मुबारक दी वोट करे पियो अची। ठीकु आहे पुट मूंखे तुंहिंजो इंतज़ारु रहंदो। ॾेवार पुट काॾे वए? बनीअ ते चक्कर हणण वियोसि बाबा जानी। बनीअ ते चक्कर हणण वए पर चेहरे ते गुस्सो छो? बाबा साईं रस्ते ते हिकु गरीब मिलियो ऐं उन ते पंहिंजा हथ ठारियमि। हथ ठारियो? तोखे मुंहिंजी इज़त जो ख़्यालु न आयो? बाबा साईं चमी छा पियो? तूं मुंहिंजी इज़त मिट्टी में मिलाए छॾी आहे। वाह रे बाबा जानी वाह, अॼु त दिल ख़ुशि करे छॾी। मूं तोखे चयो त जेको कंधु मथे खणी ॻाल्हाए उनजो कंधु कपियो अची जाए, सिर धड़नि खां धार कयूं अची जाए। पोइ मां चवंदुसि त तूं मुंहिंजो पुटु आहे। ॿी ख़ुशख़बरी इहा अथई त तुंहिंजे भाउ खे पुलिस जी नौकरी मिली आहे। बाबा साईं इहा त ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे, पर अदा दिल अचे करे थो। 2-3 ॾींहंनि में अची वेंदो। भुतार सही पोइ इन ख़ुशीअ में मिठाई विरायो न निंड में। कमदार मिठाइयूं बि विराए पियो ऐं जशन बि थींदा। रुगो पुट आदिल खे अचण ॾे। भुतार आदिल खे नौकरी मिली आहे, मुबारक हुजनि। बाबा ख़ैर मुबारकूं ख़ैर मुबारकूं। ओ मुदीर दा छोरा करे भैया ओ दा को आए गोरे बारे में बा अदा छा थियो भा? अदा है ना बढ़िया बा अदा छा थियो? बाबू ये समझा कर गुजारे ये मुझे साल है इन मुके बहन जो प्यार नो पी जो प्यार नो डाले जो प्यार नो मुझा बा लाश त हिकिड़ो ई आहे। बाला सिकड़ो आना सब इन में खूबियूं बा वदी न घर ही वदी रा अल्लाह बिस्त न थी मोला कदो बिस्त न जाय मिले। आमीन आमीन ए बा छा थियो आहे? अदा मुझे साल गुजारे या बा ओए जंग मदे चोथी खणे बादर गुजरन जंगू सट्टू जद बा मानो दिसना लाश के मा छा के सा हो जे त लाए मुसरो वटा साणो न सागे मु न दा परायो रो मु न दिसदा
मर्जी रा पर खेर अॼुकल्ह बंदि थी विया आहिनि बस बंदि थी हाणे छा कयूं ठीकु आहे महिरबानी पढ़ाई पढ़ियो मुंहुं थो ॾिसे हालत ओ अदा अदा मेरे घर वाले गुजारे भाई पढ़ाई जो मुंहुं कीअं थी ॾिसे तूं पंहिंजी पोड़ियो ॾिसण थी ॾे मां ॻाल्हि खे अदा भाउ बिस्मिल्ला अलाह तोखे गंज ॾिनो मुंहिंजा भाउ ओदा जो पंजा हिकु में निकितो ओदा को आहे गोरे पाड़े में ला अदा छा थियो आहे भाऊ अदा भई ये समझे सत पोड़ियूं में हे तूं जो था अदा ला शान है इन मतलब सजर बुआ समझी बा बड़ी निकले मुंहिंजा भाउ हम शांता होए रो करेंगे सत पुराणी लागी तो मरी आउ ये तो गुजारे वे ने सजी आग काई मरी हुई है ॾिसी तो हिते पियो आहे मां ॾाढो अमीर माण्हू आहे मुंहिंजा भाउ अमीर माण्हू हिन खे हिते छो रखियो भाऊ ये वसत करे वई त जॾहिं मां मरां न मूंखे पिनी कफन ॾिजां मुंहिंजा भाउ मूंखे शर्म थो अचे इहे पैसा छा कयां न भाऊ हे पढ़ाई माई जो कीअं मूं ॾिसंदे थोरो सम्झ न ॻाल्हि खे भेण जेतिरी अथई मूं न ॾिस मुंहिंजो दिमाग़ कमु नथो करे रे मामे के सलाम कर तू छो सुतवा चाचा पागड़ी छो 50 रुपया देते वे तू के तू मेरे ने किने तो खेल थके हो ए तू मुके 50 रुपया मेरे दे तू 50 रुपया मेरे दे अरे मर्जी करे छाड़ा अरे तू के ले मैं तो ते कैसे करे अब कुला छा अरे पैसा मेरे ले तो चाचा पागड़ी हमारी 20 था अरे ये करे अच्छो तो भाई गाली गोले मुझसे ए तो बोला मेरे बोले से अल्लाह लॻे थो त तव्हांजे हिन गुस्से जो घर कंहिंजे मथां ज़रूरु किरंदो बाबा ही ज़ख़्म नासूर बणिजी वियो आहे उन बेले में हाणे अली ज़िंदा रहंदो या मां सरदार पोइ देर छा जी आहे चओ त पोइ वरी क्यों न हमलो त पोइ वञो ऐं वञी जांच रखो त अली कहिड़ी कुंड में थो रहे त पोइ कहर बणिजी कड़की पहुंस सरदार इहा ख़बर तव्हांखे अॼु ई पइजी रहीमा अच मूंसां सरदार आज तू उदास आई बस यार शफन पंहिंजे नसीबनि ते उदास आई सरदार छॾियो इहा मायूसी के बोल ॿुधायो दिल टूट पोसीड़े तू छोड़ हलिया वैसी तू यार फांसी आओ खुदा जो कसम अॻे वारो दौर भलो माण्हू वॉशरूम मां थींदो त मिटीअ सां हथ मले हथ साफ़ करे छॾींदो ऐं जेका तो थावनि खे जेका इन छा हूंदी जेका बाहि ॿरंदी उनजी खाक सां धोईंदा हुआसीं त अच्छा थींदा हाणे जी थावनि जो साबुण ऐं इन हथ धोअण जो वाला कहिड़ा इहे निकिरी पिया आहिनि हैंड वॉश ऐं जेका तो फर्श धोअण लाइ बि ऐं सही कपिड़नि धोअण लाइ बि असां त वठी वठी थकिजी पिया आहियूं रिश्वत मिले कोन थी पघार मां पूरी कोन थी थिए रोज़ मां डंडो खयो वेठी आहे त मूंखे इहे सभु खपनि हाणे अहिड़ियूं शयूं सस्तियूं मिलंदियूं किथां मूंखे त ॻाल्हि सम्झ में ख़ुदकुशी करे छॾिया साहब हाणे तुंहिंजो मसलो हल थी वियो आहे कीअं मसलो हल थी वियो हिन महिल डंडो खयो मूं वारी घर में वेठी आहे त मूंखे इहे शयूं हाणे ॾे हाणे ते अलाए कहिड़ी कहिड़ियूं वॾियूं शयूं निकितियूं आहिनि क्रीम पाउडर इहे फर्श धोइण वारियूं दवायूं हे घणो की निकितो आहे वॾियूं वॾियूं बोतलूं भरी पियूं हे ॾिस न हे ॾिस वाह वाह मतिलबु हे सभु खुलियल आयो आहे हा
वाह वाह मन हे सस्तो सामान साईं अल मदीना केमिकल हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फनाइल सर्फ ऐं सूप राब्ते लाइ 03138562 ऐं एड्रेस कहिड़ी आहे रेस मोहम्मद बशीर जमाली घिटी रेशम घिटी का जेका औरतें ईंदा उन त रेश मोहम्मद बशीर जमाली घिटी वाह 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 मन वाह वाह हैंड वॉश 120 रुपया हार्पिक 140 रुपया ऐं सूप 80 रुपया किलो वाह वाह मन किलो जे हिसाब सां तो मिले अरे पोपेरा किथे मार पोइ सिपाही सुमर खुशी करे सही वन जल्दी कर ये सब किलो किलो वठिया किलो किलो अल मदीना केमिकल शॉप मोहम्मद बशीर घिटी रेशम घिटी है ना उन्हें का थोड़ो औरत ईंदो न त इता मोहम्मद बशीर घिटी दवा इते अल मदीना केमिकल शॉप जिथे मन ताके हैंड वॉश ऐं फर्श धोण जो जेको आहे उहा शइ मिलंदी ऐं सर्फ मिलंदो सस्तो ऐं ॿियो छा आहे ॿुधा हा ॿियो हथनि धोअण जो जेके बि शयूं तव्हांखे घुरबलनि न घर में उहे सभु तव्हांखे सस्तियूं ऐं खुलियल मिलंदियूं ऐं क्वालिटी बि भली अॼु वञो खोल खोल हिते ओके ॾिसां पई त कॾहिं मुंहिंजियूं उम्मीदूं पूरियूं थींदियूं ऐं तुंहिंजो प्यारु मूंखे मिलंदो। घणा ॾींहं परे न आहिनि सुणी, तुंहिंजी मुंहिंजी शादी जल्द थियण वारी आहे। इंशाल्लाह उहो ॾींहुं ज़रूरु ईंदो जो मां तुंहिंजी कवार हूंदसि। असांजे प्यार जी मंज़िल हाणे अचण वारी आहे। दिलि न लाइ दिलबर रुगो बाबा साईं अचण ॾे। तुंहिंजे हथ ते मेहंदी ऐं मुंहिंजे मुंहं ते मोड़ ज़रूरु ॾिसंदीअ। इंशाल्लाह उहो ॾींहुं ज़रूरु ईंदो जो तुंहिंजी मुंहिंजी शादी थींदी। बाबा तूं अची वई? ख़बर पइजी वई त मुंहिंजी औलाद जवान थी वई आहे ऐं हाणे तव्हां ॿिन्हिनि खे रीतियुनि ऐं रस्मुनि सां हिकु कजे। इहे न पुट हैदर? हा बाबा। सजना साईं छो एतिरा बेदर्द ते आहियो? कॾहिं त प्यार मां असांखे ॾिसंदा कयो। लॻे थो त इज़त वारो ई न आहे जो रोज़ रोज़ मूंखां बेइज़त थींदो आहे। छा कयां दिलबर, मां दिलि तां मजबूर आहियां। न त ॾाढा अॻियां तूं आहीं कुझु कोन। ॾाढे करे त ॾिस, अगरि ॾींहं में तारा न ॾेखारे छॾियईं त मुंहिंजो नालो बि सुहिणी न आहे। हे सुणी, तुंहिंजे हिन नाले त मुंहिंजो सुख चैन फसी छॾियो।
खुदा खे मञ मूंखे ॾाढ करण ते मजबूर न कर। ॾाढ कंदे त अॻु वांगुरु मुंहिंजो जवाबु उहो ई हूंदो। ॿुधार छो था रोज़ रोज़ बेस्ता थियो टके जी छोकिरीअ हेठां निंड में? कमदार छा कयां, मां दिल तां मजबूर आहियां जो हिन जी चमाट खे बि प्यार जो तोहफ़ो सम्झंदो आहियां। ॿुधार वाह जो ठहियो आहीं, छा ॼाणे कुतो कणिक जी मानीअ मां, छा ॼाणे ग़रीब इज़त मां, खणी कयोसि अरमान पूरा निंड में। कमदार हिकु दफ़ो प्यार सां सम्झाईंदोमांसि, जे मञे थी त वाह वाह, जे नथी मञे त पोइ ईअं ई कंदोमांसि। सरदार ही बेले में था है, खबर ना है ला केरा है, केरा है बोलियो सखियो चीज खुश करे। अली मुंहिंजा दोस्त। आदिल तू हिते कीअं आहे, चीज़ खुश करे। अली जीअं ॻोठ पहुतुसि ऐं तुंहिंजी जांच कयमि, ख़बर पई त तो बेलो वसायो आहे। बस यार, शायद किस्मत में इहो ई लिखियल हो, कलम जी जाइ ते बंदूक। पर यार छॾ नी ॻाल्हियुनि खे, तू ॿुधाए त तोखे नौकरी कहिड़ी मिली आहे, चीज़ खुश करे। दोस्त इहो मां तोखे उन शर्त ते ॿुधाईंदुसि, पहिरियां पंहिंजूं अखियूं बंदि कर त तोखे ॿुधायां त मूंखे नौकरी कहिड़ी मिली आहे। त पोइ ठीकु आहे, मां अखियूं थो बंदि करियां, तू ॿुधाए तो नौकरी कहिड़ी मिली आहे, चीज़ खुश करे। सरदार पुलिस। आदिल तू ऐं पुलिस वारो चीज़ खुश करे। हाँ दोस्त, मूंखे पुलिस जी नौकरी मिली आहे। हाणे हथियार फिटी करे मूंसां गॾु हल त दुनिया वारनि खे ख़बर पवे अली आदिल जो दोस्त आहे। दोस्त मुंहिंजो आदिल हुयो, पुलिस वारो न। जंहिं कानून जी तूं ॻाल्हि थो करीं उहो कानून विकामिल आहे, वॾेरनि वटि ग़ुलाम आहे, कातिल आहे अॻोजे ग़रीब मज़लूमनि जो। कहिड़े कानून जी थो ॻाल्हि करीं आदिल, चीज़ खुश करे। भुलियल आहीं अली, पंज ई आङुरियूं बराबरि न आहिनि हूंदियूं। तव्हां यकीन कयो, कानून तव्हां सां हमदर्दी कंदो। कंहिं कंहिं सां इंसाफ़ कंदे आदिल, पुछ इन सभिनी खां। हिननि हथियार ख़ुशीअ मां न पर ज़ुल्मनि खां तंग थी करे खयो आहे, चीज़ खुश करे। अली इहो तूं न, इहो तुंहिंजे अंदर शैतान थो ॻाल्हाए। तूं ॿेले में रही इंसान न, हैवान बणिजी वियो। हाँ हाँ, मां हैवान आहियां, पर मूंखे हैवान बणाइण वारो केरु आहे? तुंहिंजो पीउ डूगर ख़ान, चीज़ खुश करे। न, इहो पूरो इल्ज़ाम आहे मुंहिंजे पीउ जे ख़िलाफ़। मुंहिंजी ज़ुबान त कूड़ ॻाल्हाए सघे थी, पर पुछ नी सभिनी खां। कंहिंजो भाउ मारियो अथई त कंहिंजी भेण जी इज़त आबरू ख़तम कई अथई, कंहिंजा वेढ़ा वीरान करे छॾिया अथई। तुंहिंजे पीउ यानी डूगर ख़ान, ही सभु तुंहिंजे पीउ जा ॾंगियल आहिनि, ॾंगियल आहिनि, चीज़ खुश करे। मां ज़ुल्म ख़ातिर हथियार खयां, मूं ते तुंहिंजे पीउ ज़ुल्म कयो आहे। मुंहिंजो हिकिड़ो ई पुटु उहे बि वॾेरे मारे छॾियो, इन करे मां ही हथियार खयो आहे, हथियार। बाबा तुंहिंजे पीउ जेको मुंहिंजे भेण सां ज़ुल्म कयो हुयो, उहो हिन सभु राजवाल खे ख़बर आहे। तुंहिंजे पीउ मुंहिंजो भाउ मारियो हुयो,
इन ज़ुल्म जे करे मूं ही हथियार खयो हुयो। तुंहिंजे पीउ जेको ज़ुल्म मुंहिंजी भेण सां कयो हुयो इन सभिनी राजवालनि खे ख़बर आहे। ऐं तुंहिंजे पीउ असांजा वेड़ा वीरान करे छॾिया, उन जे ख़ातिर ही हथियार खयो आहे, बेलो वसायो आहे। तुंहिंजो पीउ नांग आहे, नांग। अली मूंखे कसम आहे पैदा करण वारे जो, मां हिन धरती ते उन्हनि ज़ालमनि खे जीअण कोन छॾींदुसि, चाहे मुंहिंजो पीउ छो न हुजे। तारा हुकुम कयो आहे त मां चाहां तव्हां ॾे, तव्हां छो तकलीफ़ कई आहे? याद तो खेने जे लाइ कयो आहे, जिथे पकी ॿेर हूंदी आहे उते भितर ज़रूरु हलबो आहे। हुआ जो मतिलबु कोन सम्झो। मुंहिंजे घर में कहिड़ो वण आहे? खुली ॻाल्हि कयो, उजाटू न ॾियो। तुंहिंजे घर में अहिड़ो त गुलाब जो गुल आहे जंहिंजी ख़ुशबू सॼे ॻोठ में फैलियल आहे। खुली ॻाल्हि इहा आहे त तुंहिंजी भाटीअ जो संग खपे मुंहिंजे पुट लाइ। निंड में ईअं थी नथो सघे। ॿुधाए, मुंहिंजी भाटी मुंहिंजे पुट जी मंग आहे। इन जो मतिलबु त इनकार सम्झो। हा ॿुध सादिक, इज़त सां संग हुयो, पर जे ॾाढ कयां त पोइ ॿुधाए चवे त मां ॻोठ मां लॾे वञा, बाक़ी इहो ज़ुल्म मूंखां बर्दाश्त कोन थींदी। पोइ हल त ॾिसां त पुट खे कीअं थो लाऊं लड़ाई। हिते जेको बि थींदो आहे डूंगर खान जे हुकुम सां थींदो आहे। मुंहिंजे हुकुम खां सवाइ पखी बि पर न हणंदो आहे। हल त कर, हल। निंड में कमदार बाबा वञ दर्शन खान ॾे, ऐं चविसि त तोखे डूंगर खान यादि कयो आहे। हाणे जो हाणे थो वञा साईं, निंड में। चंड ज़मीन ते कीअं लही आयो आहे? तुंहिंजे साज़ मूंखे मजबूर कयो आहे तो वटि अचण लाइ। ही साज़ तुंहिंजे इश्क सेखारियो आहे, न त मां नाची ही साज़ छा वॼायां? रज़ा, छा वाकई मूंसां एतिरो प्यार अथई? कसम ॾेई ॾिस, ही जिस्म चीरे ॾिस, रग रग में तूं ई आहीं। तूं मुंहिंजी आहीं, मां तुंहिंजो आहियां। बाक़ी हिन काइनात में कुझु बि न आहे, कुझु बि न आहे, कुझु बि न आहे।
शबीर पुट ॿियो ॾींहुं आहे तूं आयो आहीं ऐं हिन महिल ताईं मिलण बि कोन आहे। बस बाबा साईं दिल मने ही छा नथी मञे खुली ॻाल्हि कर। बाबा साईं माण्हू चवंदा तूं कातिल आहीं ज़ालिम आहीं। बंद कर पंहिंजी ज़बान खे। हाणे हिकु लफ़्ज़ बि बाबा जे ख़िलाफ़ ॻाल्हाई न त ज़बान छिके काकड़े मां कढी छॾींदोसांइ। जाने तूं चुप कर। शबीर पुट तूं ॿुधाए माण्हू जी ॻाल्हि ते यकीन अथई या पंहिंजे पीर ते? बाबा साईं हिकु ज़बान हुजे त मां यकीन न कयां, छो त हज़ारे ज़बानूं शाहिद आहिनि। हा मां कातिल आहियां त छा तूं मूंखे गिरफ़्तार कराईंदे? हा बाबा साईं। अरे शबीर मुड़ी वञ न त धक ई कोन माए ऐं खुरड़ी न हणंदे। न जानी न छॾे ॾिस भले आज़माए पंहिंजी सचाई खे। अगरि तो मूंखे हथकड़ी हणाई त मां मञींदुसि तोखे तुंहिंजी सचाई खे। किथे ईअं न थिए जो मां हर रिश्तो विसारे वियां, छो त मूंखे हर रिश्ते खां वधीक सचाई प्यारी आहे। नथा मञो असां तुंहिंजी हिन सचाईअ खे। निकिर त मुंहिंजी रत थी टिचके। जानी मां तुंहिंजी इज़त थो कयां भाउ सम्झी। न त छा कंदे भाउ सां तोखे पाले था ते हिन जे करे जवानी कंदमि त तूं वक़्तु पंहिंजनि सां विढ़ंदो। निकिर हितां पुट सम्झी बर्दाश्त कयो थो। न त तुंहिंजे लाश खे कुता बि न खाईंदा। आहे न पंहिंजी औकात ते। मां पंहिंजी सचाई जो फंदो तुंहिंजी ॻिचीअ में न हुजमि त मूंखे शबीर न चइजाए। बाबा जानी तोखे चयो हुअमि त छोरनि खे न पढ़ाए नी। हिकु पुलिस वारो ॿियो सहाफ़ी हाणे ॾेन मुंहुं। आयो भायो आयो भायो केरु आहीं? दादा मां शिकारी आहियां। शिकार त मोटियुसि उन लॻी आहे पाणी पीअंसि। अबा पानी खोड़ पर काफ़ी देर थी वई आहे, मानी के बुख खाई। दादा मानी जो टाइम न आहे, सिर्फ़ पाणी पीआर। अबा मानी पकी पई आहे ऐं तूं मुंहिंजो महिमान आहीं ऐं मां महिमान खे ख़ाली पेट न छॾींदुसि। ठीकु आहे दादा, चवीं थो त खणी अच मानी खाऊं था। न पुट न, तूं अंदरि अच। न दादा न, मां अंदरि कोन ईंदुसि, मानी हिते ई खणी अच। जॾहिं मानी घुरण में हिजाब न कई त पोइ अंदरि अचण में भी हिजाब न कर। तूं भी मुंहिंजे पुट जेॾो आहीं। अच पुट अच अंदरि। पुट वे हेरो। पुट तूं हाणे मानी का त मां पुट हैदर खे उथारियां त असां पाणी जे वारे ते वञूं। पुट तूं हाणे मानी का त मां पुट हैदर खे उथारियां त असां पाणी जे वारे ते वञूं। दादा हिन घर में तव्हांजी इज़त बि रहे थी, मां हिकिड़ो कीअं रहां। पुट तूं ॿियो न पर मुंहिंजे सॻे पुट जेॾो आहीं। पुट हैदर, ओ पुट हैदर, पानी जे वारे ते हलूं। कह रहा हूं इतना ही पी लो। केर भाइयों हटी परे चीता खाम खा मार जी ने वनी। यो बुधा त छा रिश्तो आ तुझे न घर सा? वो न घर जो निमक खादो आहे। जेसी तारी मुंहिंजी सिरीअ में साहु आहे न, गलत कम कॾहिं न ॾींदुसि। त पर मलाई निमक बचाए न छोकिरीअ खे।
केरु आहियो ऐं हीउ वाक़ियो कीअं पेश थियो? साहब का ख़बर न आहे हीउ अचानक कीअं थियो। इहो साहब मां थो तव्हांखे ॿुधायां त ही मशहूर चोर सोढो आहे ऐं हे दहशत खान जे टोले जो आहे। हाणे इहो तव्हां हिननि खां पुछा कयो त इहे हिते आया कीअं निंड में। साहब मूंखे कसम खाए त मूंखे का बि ख़बर न आहे। ख़बर न आहे साहब, इहो मां थो तोखे ॿुधायां त हे चोर रहंदो आहे निंड में। कमदार कूड़ न त ॾाढो पछताईंदे। छा कंदे रे मूंखे हाणे पुट ख़बर पवंदई जॾहिं सॼी ज़िंदगी गुज़रई जेल में निंड में। कमदारा असां जेल में छो गुज़ारींदासीं? असांजो कहिड़ो गुनाह आहे? चाचा कमदार सही पियो चवे। मां तुंहिंजे पुट खे थाणे ते वठी थो हलां जेसि ताणी पूरी ख़बर पवे। असां बेगुनाह आहियूं। चाचा सच सच थींदो, कूड़ कूड़ थींदो। मां सच जी ॿेड़ी खे ॿुधण कोन ॾींदुसि। अचे त तव्हांजा चेहरा ॾसनि था त तव्हां नाकाम थी मोटी आया आहियो। रहियो था साथी दहशत खान जा ऐं नाकाम थी मोटी आया आहियो। दिलि त चवे थी तव्हांजा सिर दर खां धार करे छॾियां। सरदार पहिरियों दफ़ो ग़लती थी आहे, असांखे माफ़ कर। सरदार हिकु साथी असांजो बि हो पर असां हुनखे मारियोसीं जेको दीवार थियो बीठो हो। हाणे इहा छोरी मुंहिंजो ज़िद बणिजी चुकी आहे। अॼु राति ताईं हुन छोरीअ जा महिमान आहियूं। ॾिसां त हुन छोरीअ खे केरु थो बचाए सघे दहशत खान खां। सर्फ निकतो आ ॾिस के कम जो ई कोने को कपड़ा धो त झग करे ई कोन तो। भई थान जो साबुण जेको आ उहो वट त भी थान साफ़ त नथा थियन। सागा थान ते चुटा लगा पिया आहिनि। केड़ो सर्फ निकतो आ, केड़ो साबुण निकतो आ? समझ में गाल कान थी अचे। ऐं बाथरूम जो कोने छा चंदा त सड़ी आ हाट पाट ला छा खा चवन। हां वो सुठो कोन निकतो। हाणे गणती न कयो, हाणे गणती न कयो। ॾिसो था न हे जेको सिस्टम आहे हे अलमदीना केमिकल रेशम जमाली मरूम जी घिटीअ में हिकिड़ो दुकान खोलियो। उते सॼो सामान कहिड़ो कहिड़ो तव्हांखे ॿुधायां थो ॿुधियो। हैंड वॉश अथव, हथनि साफ़ करण जे लाइ हारपिक अथव, गेंडी साफ़ कबी सूप अथव, बाथरूम साफ़ कबो फिनाइल आहे, हाई क्वालिटी फिनाइल। फर्श साफ़ कयो हा मतिलबु हू थके त रोड जी वञेव न, सिर्फ़ु फर्श खे साफ़ करण लाइ हाई फाई फिनाइल आहे बाबा क्वालिटी। नॉर्मल क्वालिटी वारी बि अथव। कपिड़नि थाम में शीशनि खे धोअण लाइ शाहीन अथव। वाई नई शइ आहे हा शाहीन जे नाले सां। सर्फ गोल्ड अथव, सर्फ सिल्वर आहे, ब्लीच आहे, लेमन मिक्स आहे। सम्झो था न अछनि कपिड़े जा दाग लाहींदो ब्लीच, लेमन मिक्स डिश वॉश जेको इहो अथव थाम आहे साफ़ करण जे लाइ तमामु सस्तो रेट भली शइ आई अथव। वठे सघे थी था ॿुधाइण। अच्छा दोस्तो मुंहिंजा भाउर मूंखे ख़बर आयो वठी त कोन आई असां वठ न लालू खां पैसा त वठी था। दोस्तों एड्रेस ही नंबर नोट कंदा। एड्रेस आहे रेशम जमाली मरो वारी घिटी जगह सिनेमा चौक दा दुकान खोलियो आहे जंहिंमें इहो घर जो सॼो सामान मिले थो। सर्फ साबुण हे हो ॿियो सभु कुझु मिले थो। ईअं नंबर त 03138562 सिंधी में ॿुधायांव 31318562682 सस्तो ॿुधाईनि। हा
शहर खां सस्तो हा सॼे शहर खां सस्तो रियायत में रायत में हा हा सही आहे। पाण वञी वठी अचिजांइ सुभाणे मां वठी थो अचां पहिरियां मां पंहिंजे कुराड़ियुनि खे कपिड़ा धोअण पोइ तव्हां ॾिजो ठीकु आहे। वठी बेगर तव्हांजी इज़त मां त कठो बुढ़ा मुंहिंजो नालो दहशत खान आहे ऐं मुंहिंजो नालो ॿुधण सां ॾेह ॾकी वेंदा। तूं त हिकु कसीस बुढ़ो आहीं। मूंखे एतिरो कमज़ोर न समझो बेगरत। मां पंहिंजी इज़त ख़ातिर शींहं खां बि वधीक ताक़त रखां थो। अरे तूं त दहशत अॻियां कुत्तो आहीं। कुत्ता बि आहे जेके दहशत जा पेर चटींदा हुजनि। तूं दिलेर न पर बेगरत आहीं। अरे बहादुर हुजे त कंहिंजे नगन में हथ न विझी आ। अरे इहा बंदि कर तकरीर मथे मलाए खे ॿुधाइजांइ। बाबा बाबा उठ बाबा बाबा बंद करे या रानी वाला बात हल उतने वाली पार कर दीजिए। तव्हां हिते खेरता आहे निंड में खेर वरी कहिड़ो कमदार जंहिं ॻोठ बबो लाश निकिरनि उते खेर वरी कहिड़ो बब लाश कंहिंजा निंड में एॾो अणॼाण नथी कमदार तोखे सभु ख़बर आहे तूं उन गुनाह में बराबरि जो शरीक आहीं। साहिबु मूंखे क़ुरान खणाए मूंखे का बि ख़बर कोन्हे निंड में कूड़ थो वणी पर पुतार निंड में इन कूड़ लाइ सॼी उमिरि लाॻो में गुज़ारे सघीं थो। हाणे बि वक़्तु अथई सच जो साथ ॾे। निंड मां निकुर कमदार हिननि अखियुनि केतिरा गुनाह ॾिठा हूंदा। ऊंदाई मां निकुर कमदार सच जो राही थी शायदि बची वञे। सुबुह जो भॼल शाम जो मोटी आयो त उहो गुनाहगार न तूं सिर्फ़ु डूंगर खान में शायदि थी ॾे तुंहिंजा हर गुनाह माफ़ थी वेंदा। बुधारा मूं पापीअ खे सच न सम्झाए। मूं एतिरा त गुनाह कराया आहिनि जंहिंजी सज़ा मिलणु घुरिजे माफ़ी न। बुधारा मां उन ज़ालिम ते शायदि ज़रूरु ॾींदुसि ऐं उनजा सभु गुनाह ॾसींदुसि निंड में।
बीरो हिते एक कदम भी अॻिते वधाए त मौत मिलंदी। मौत जूं धमकियूं ॾियण छोरा तोड़ा पटे ॾिसकनि जे साम्हूं बीठो आहीं, दहशत खाने जे साम्हूं बीठो आहीं। तूं केर बि आहीं पर मां पंहिंजे प्यार खे तोखां ज़रूर आज़ाद कराईंदुसि। हाँ तकिदी आशिक पुट्टई। अरे ते खबर कोनी ताश के अंदर लाश रस्ते ते पे होंदे नी। तो वाशी के इश्क जी केड़ी खबर जहन इश्क में मौत मिलो न तबे कबूल आ। तब कोई देर पर इश्क दा कलमा कयो खबर उतार अञा न आयो अच्छा सरदार अचण वारो हूंदो बाबा, पर सरदार चोरी खे हुस्न वाह जो। सरदार छा ख्याल आहे? सच तो चवी आलिम अज दिल त दहशत जी चए थी त अमानत में ख़यानत कजे। खबरदार चीज खुश करे नवी दे।
जिथे बि ज़ुल्म थींदो आहे उते हली पहुची वेंदो आहे। छॾे छोकिरीअ खे चीज़ल ख़ुशि करे ई न छॾियांसि त पोइ त पोइ मौत मिलंदी, सो बि कुते जो चीज़ल ख़ुशि करे ई। मां चवां थो हली मुड़ी वञ, छो थो मरी मुंहिंजे हथां। बुज़दिल भॼी हुई। तोखे पी चवां या भाउ चवां या पंहिंजी इज़त जो मुहाफ़िज़ सम्झां? तोखे जेको वणे सो मूंखे सॾ। अली हथियार हक़ ऐं सच ले खयो आहे, ग़रीबनि खे इंसाफ़ ऐं उन्हनि जी मदद ले खयो आहे। चीज़ल ख़ुशि करे ई। सरदार ही बेले में था आयो आहे। हैदर तूं? छोकरी, छा तूं हिनखे सुञाणे थी? चीज़ल ख़ुशि करे ई। सरदार मां हिनखे ॻोल्हींदे हिते पहुतो आहियां। ये मुझी मंगा है। अली लगे त मज़लूम तो चेबो त तू उहो हैदर आहीं जेको डूंगर खान जो डंगियल आहे। चीज़ल ख़ुशि करे ई। हाँ सरदार, उन ज़ालिम असांखे वॾा गावा ॾिना आहिनि ऐं असांजा अरमान अधूरा करे छॾिया आहिनि। मूंखे सभु ख़बर आहे। तव्हां ॿिन्हिनि जी शादी थियण वारी हुई। हाणे घबराए न, अली तव्हांजा अरमान सभु पूरा करे छॾियो ऐं हिन भेण जो भाउ बणिजी तव्हां ॿिन्हिनि खे लाऊं ॾींदुसि। चीज़ल ख़ुशि करे ई। जहिड़ो ॿुधोसीं तहिड़ो ॾिठोसीं। जेसीं ताईं तो जहिड़ा ज़िंदा हूंदा त हिन धरतीअ ते को बि ज़ालिम ज़िंदा कोन रहंदो। नबू वञ दोस्त जी शादीअ जो बंदोबस्त कर। चीज़ल ख़ुशि करे ई। जी सरदार। दहशत खान अली तुझा माण्हू मारिया आहिनि ऐं मुंहिंजा ई पुट मुंहिंजा दुश्मन थी पिया आहिनि। हाणे असांखे चोकड़ा घुराइणो थो पए। डूंगर खान हाणे छा सोचियो अथई? त पोइ सोचण छाजो? हींअर ई दुश्मन खे ख़तमु करणो आहे। हाँ डूंगर खान, हाँ इहो कमु ईअं ई करणो आहे, न त दहशत जी दहशत हिन तर मां ख़तमु थी वेंदी। दहशत ईअं ई करणो आहे। तूं पंहिंजे तर जा ॾोहारी सभु गॾु कर ऐं दुश्मन ते हमिलो करणो आहे। त पोइ देर छाजी दहशत खान? हींअर हल त हली था दुश्मन जे मथां कहर बणिजी गड़की पओ। रुस्तम जी डूंगर खान। अच बेले ते हमलो करणो आहे। डूंगर खान। अलमदीना केमिकल शॉप। हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फिनाइल, सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स
थावन साफ करण लाइ 120 रुपया किलो। हफ्ते जी लाइन नंबर नोट करना 03138562 दुश्मन हमलो कयो आहे। हिक भी दुश्मन न बचे चीज़ल खुश करई।
दोस्त अचे तू पंहिंजो फर्ज पूरो कर चीज़ लो खुश करे अली मुंहिंजा दोस्त मां कोशिश कंदुसि तोखे घटि सज़ा मिले खुदा तव्हां ॿिन्हिनि खे ख़ुशि करे जिंदगी रही त मिलंदासूं चीज़ल तव्हां ख़ुशि करे